एक शख्स जेको कुतन जी दौड़ जा मुकाबला कराईंदो हो। एक ॾींहुं हिन मुकाबले में चीते खे शामिल कयो। लेकिन ताजुब जी ॻाल्हि ही आहे त जॾहिं मुकाबलो शुरू थियो त चीतो पंहिंजी जाइ तां कोन जुरियो ऐं कुता पंहिंजी पूरी ताक़त सां मुकाबलो जीतण जी कोशिश करे रहिया हुआ। चीतो बस ख़ामोशी सां इहो सभु कुझु ॾिसी रहियो हो। जॾहिं मालिक खां पुछियो वियो त चीते मुकाबले में शिरकत छो न कई, मालिक हिकु सियाणो शख़्स हुयो जंहिं हिकु दिलचस्प जवाबु ॾिनो। कॾहिं कॾहिं पाण खे बहितर साबित करणु पंहिंजी ही तौहीन हूंदी आहे। हर जाइ ते पाण खे साबित करण जी ज़रूरत कोन हूंदी आहे। कुझु माण्हुनि जे साम्हूं ख़ामोश रहण ही बहितरीन जवाबु हूंदो आहे। कुतनि सां गॾु कुता डोड़नि था, शींहं ऐं चीता न।